मोरो में पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सिंध की तरफा परवीन रिंद, डॉक्टर निमृता कुमारी और डॉक्टर नौशीन शाह वारे वाक़े खिलाफ इंसाफ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी डॉक्टर गुलाम सरवर बुगियो, डॉक्टर गुलाम हैदर दायरी, डॉक्टर अब्दुल रशीद मेमून, डॉक्टर अब्दुल सत्तार बल्लाल, डॉक्टर मोहम्मद यासीन बल्लाल, मोहम्मद यूनुस वसण, आजम शाह, आयशा पीरजादो, नजमा रिंद, मीर मोहम्मद रिंद, एडवोकेट गुलाम शबीर चांडियो, खालिद हुसैन बल्लाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवणो हो त असांजी सिंध में यूनिवर्सिटियुनि में तालीम हासिल कंदड़ नियाणियूं हिन वक़्तु इदारनि में वेठल अॻवाननि जी नाअहली सबबु गैर महफ़ूज़ आहिनि, जंहिंखे हुकूमत जी सपोर्ट हासिल आहे, जंहिं सबबु नियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही आहे, जंहिंजी ज़िम्मेवारी सरकार, अदलिया, इंतज़ामिया ते आयद थिए थी। हिननि समूरनि इदारनि जे ज़िम्मेवारनि खां मुतालबो कयो त नियाणियुनि जे केसनि में इंसाफ़ मिलणु घुरिजे, जी ईंदड़ नियाणियुनि जी तालीम ऐं उन्हनि जी इज़त महफ़ूज़ बणाए सघिजे। जेकॾहिं इन में कंहिं बि क़िस्म जी कोताही थी त पंहिंजो एहतजाज जो दाइरो वसी कंदा। रिपोर्टर फज़ल बुरोड़ो सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।